असां राति असांजे घर पुलिस आयो, FIR कयईं, सामान खणी वियो, ज़ैफ़रनि जा कपिड़ा वपड़ा खणी वियो, इहो जता। अच्छा हा, असांजो सामान सॼो खणी वियो, ज़ैफ़रनि जा खणी विया। असांजा मुलाज़िम माण्हू आहिनि, असांखे तड़पाए थो, राति जो आयो आहे, ॿारनि जो हां फेरायईं। अच्छा, पुलिस तंगोनी पुलिस थाणे जो आयो आहे। केतिरो नुक़सानु कयो अथनि? असांजो सॼो बस सामान खणी वियो, घर ड्रा अथई। अच्छा, हा, माण्हू को गिरफ़्तार कयूं? न गिरफ़्तार अञा न कयो अथनि। छा मुतालबो कंदा तव्हां? आईजी खां या SP खां कहिड़ो मुतालबो कंदा? इंसाफ़ करो न तव्हां। पुलिस जो मसइलो आहे, राति का आया घर वर टाइम जो आया, संजय जो अची कहिड़ो पुलिस आयो आहे? सॼो हेॾी थाणे जा अची विया आहिनि। हा, अॻे बि घर ड्राहे पट करे सामान खणी विया आहिनि, सॼी मोबाइलां भरियल आहिनि, जत बेराज़ी साण अथनि पिया। घणो नुक़सानु कयो? घणो नुक़सानु कयो त असां सिटी में घर आहे, मुलाज़िम माण्हू असांजे नौकरनि वारा पघार बंदि करे छॾिया अथनि, न को ड्यूटी करनि था, कुझु बि न आहे। ॿुधारा मदद कयो, इंसाफ़ कयो असां सां। नाजाइज़ इन क़ुर जे सदके इंसाफ़ कयो पिया। माण्हू तव्हां गिरफ़्तार कयूं छा? कोई बि न न न नाजाइज़ असांजा पंहिंजा माना इहे ज़ख़्मी बचा, मुंहिंजा 5 ज़ख़्मी बा, हिकु ई गाॾी हिकु सवार आहे। असां सां नाजाइज़ी आहे। पुलिस करे थो, जेको करे थो पुलिस करे थो, लाशर खे दम न आहे जेको पुलिस करे थो असां सां। अब त सही घणो कुझु कयो, असांजी जायूं ड्रामे सामान सॼा खणी वियो, घर में ज़ैफ़ान जा हर शइ पेटियूं भॼ करे सॼा खणी वियो आहे। जीअं त असांजे घर में रात जो 10 बजे असांजे घर में पुलिस गिरी हिरासमेंट करे थी। तंगवानी जी पुलिस आई आहे, लाशर बिरादरी हुन सां गॾु आहे। असां घणी नांचबे गुदारा DIG खे असांजे मुतालबा असां सां मदद कई वञे। असां नौकरी मुलाज़िम माण्हू। अच्छा, हाणे SP खां ॿियो कहिड़ो मुतालबो कंदव? असांजी बसि इंसाफ़ कयो वञे।